पाकिस्तान जो सफ़ारती वफ़द जी सरबराह PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जी अमरीकी दौरे जो ॿियो मरहलो शुरू थी वियो। वफ़द जी न्यूयॉर्क खां पोइ वाशिंगटन DC आमन। दौरे खां अॻु अहम मुलाक़ातूं। न्यूयॉर्क में पाकिस्तानी कम्यूनिटी सां बि मुलाक़ात। संदसि चवणु आहे त ज़ाती न पर मुल्की मफ़ाद लाइ जिदोजहद करे रहिया आहिनि। अमन जो पैगाम खणी पहुता आहिनि। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ISI ऐं राय खे गॾिजी कमु करणु घुरिजे। कश्मीर मसइले जो को बि फ़ौजी हल न आहे। दहशतगर्दी खे सियासी हथियार तौरु इस्तेमालु न करणु घुरिजे। भारतीय क़दमनि सबबि खिते जी सलामती लाइ ख़तरा पैदा थिया आहिनि। ॻाल्हियूं ई अमन जो वाहिद रस्तो आहिनि। अमन रुगो ॻाल्हियुनि ऐं सफ़ारती ज़रिए ई थी सघनि थियूं। सिंताल मुआहिदे जी मुअतली क़बूल न आहे। कंहिंजी लाइफ लाइन काटी वञे त कहिड़ो रद्दअमल हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप खे अमन जो सफ़ीर करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त पाकिस्तान ऐं अमेरिका जा लाॻापा नएं दौर में दाख़िल थी रहिया आहिनि। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जी क़ुर्बानी कंहिंखां घटि न आहे। भारत पहलगाम वाक़े जी जांच जी आश रद्द करे पाकिस्तान ते हमलो कयो। शिकतान जी ख़ात्मे लाइ दोस्त मुल्कनि अहम किरदारु अदा कयो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप अमन जो पैरोकार आहे। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ फ्रंट स्टेट जो कमु कयो आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में 90,000 जानियूं क़ुर्बान कयूं आहिनि। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा चयो आहे त भारत तस्लीम नथो करे पर जंगबंदी अमरीकी टियाकड़ी में थी। वेड़ में पाकिस्तान खे का बि ॿाहिरीं मदद हासिल न हुई। पाकिस्तान भारतीय जहाज़ किराया शायदियूं लाॻापियल स्टेक होल्डरनि खे ॾेखारियूं आहिनि। जवाबी कार्रवाई में पाकिस्तान जी कार्रवाई में पंहिंजा वसीला इस्तेमालु कया विया। पाकिस्तान छिकताण दौरान एटमी हथियारनि जे इस्तेमाल बाबति बिल्कुलु बि न सोचियो। जिन हदनि खे भारत निशानो बणायो उहे समूरियूं तसराती कैंपियूं हुयूं। भारत बिना जांच ऐं शाहिदनि जे सिंतास मुआहिदो मुअतल करे छॾियो। उहो मुआहिदो 24 करोड़ माण्हुनि खे मुतासिर करे थो। ॿिन्ही मुल्कनि में मुस्तक़बिल में को बि तकरार वठण जो इम्कान वधी वियो जेको एटमी जंग जी शिकिल अख़्तियार करे सघे थो ऐं मुस्तक़बिल में शायदि आलमी बिरादरी जी हरकत में अचण खां अॻु ई घणो नुक़सान थी वञे। भारत सां शिमला मुआहिदो ख़त्म। जंग जो ख़तरो अञा बरक़रार आहे। शिमला मुआहिदो ख़त्म थियण खां पोइ 1948 जी पोज़ीशन ते वापसि अची विया आहियूं। हिकु दफ़ो ॿीहर जंग मड़ी वई त वधीक सख़्तु जवाबु ॾींदासीं। खिते जो मुल्कनि जो दबाउ आहे। अमन बरक़रार रहणु घुरिजे। भारत CPEC जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में शामिल आहे। अफ़गान शहरनि खे पंहिंजे ॾे वापसि वञणु घुरिजे। बचाव वारो वज़ीर ख़्वाजा आसिफ। हुकूमत भारत ख़िलाफ़ सफ़ारती मुहिम खे कामयाब करार ॾेई छॾियो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त भारत जो खिते ते हुक्मरानी वारो ख़्वाब बोरा बोरा थी चुको आहे। भारत में मातम आहे ऐं हिक ॿिए ते इल्ज़ाम हया पिया वञनि। सफ़ारतकारी मुआज़ ते कामयाबी टीम वर्क जो नतीजो आहे। आलमी दुनिया पाकिस्तान जी सफ़ारती कोशिशुनि जी वाखाण कई आहे। दुनिया ते वाज़े करे छॾियो आहे त पाकिस्तान जंग जो ख़्वाहिशमंद न आहे पर मड़ी वई त मुंहुं टोड़ जवाबु ॾिनो वेंदो। सभिनी खे ख़बर आहे त एटमी ताक़तुनि में टकराव ख़तरनाक साबित थींदो। चीन पाकिस्तान जी दरख़्वास्त ते CPEC खे क़ाबिल ताईं वधाइण ते राज़ी थी वियो आहे। भारत सां छिकताण दौरान तुर्किया पाकिस्तान सां मिसाली सहकार कयो। भारत ईरानी परॾेही सां डोंगो वर्ता अख़्तियार कयो। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान ऐं ईरान जो मौक़िफ़ साॻियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो रूसी मुंसिफ़ व्लादिमीर पुतिन सां फ़ोन ते राबितो 1 कलाक 15 मिंटनि ताईं ड्रिघी ॻाल्हि ॿोल। अमरीकी सदर जो चवणु आहे त ड्रिघी ॻाल्हि ॿोल दौरान रूस ते यूक्रेन हमले ऐं ईरान बाबति ॻाल्हियूं थियूं। पुतिन सां ॻाल्हि ॿोल बहितर रही पर हू फौरी तौरु अमन तरफ़ वञण वारो न आहे। पुतिन चयो त यूक्रेन खे हमले जो जवाबु ॾियणो पवंदो। रूसी सदर ईरान सां ॻाल्हियुनि में हिसो वठंदो। ईरान एटमी मुआहिदे ते फ़ैसिले लाइ आहिस्ते हली रहियो आहे। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल नए माली साल जी मुआशी अदबनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध सरकार तरफ़ां ज़रिए आमदनी ते लागू टैक्स वापसि वठण जो मुतालबो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास। गिलगित बल्तिस्तान समेत चइनि सूबनि जे वॾनि वज़ीरनि जी शिरकत। मलीर डिस्ट्रिक्ट जेल मां भॼी वियल वधीक 25 कैदी ॿीहर गिरफ़्तार। अंग 114 थी वियो। वधीक कैदियुनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े जी नाकाबंदी बरक़रार। मुख़्तलिफ़ हंधनि ते शापा सूरताल ते ज़ाब्तो अचण खां पोइ कैदियुनि जी मुलाक़ातुनि ते पाबंदी ख़तमु। नए जेल सुप्रीडेंट शोहाब सिद्दीकी चार्ज संभाले वरिती। संदसि चवणु आहे त जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां रहियल कैदियुनि खे बि गिरफ़्तार कयो वेंदो। कैदियुनि जो तइदाद तमामु घणो आहे। हर ज़िले में डिस्ट्रिक्ट जेल हुअणु घुरिजे। वाक़े जी जांच कई पई वञे। फ़िलहाल चवणु कुझु मुमकिन आहे। कोताही में मुलज़ माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी।
जेलन वारो सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी मलिर डिस्ट्रिक्ट जेल जो दौरो एहलकार राशिद चुंगारी खे मुअत्तल गिरफ़्तार करण जो हुकुम। कैदियुनि जी शिकायत ते खाधे जो निज़ाम बहितर करण जी हिदायत। संदसि चवणु आहे त कैदियुनि जे भॼण वारे वाक़े जी जांच लाइ कमेटी जोड़ी वई आहे। फ़िलहाल कुझु नथो चई सघिजे। बदिलनि ऐं मुक़ररनि लाइ रुशत वठण जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। जेलनि में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। मीरपुर ख़ास में 2 ॾींहनि जो मैंगो फेस्टिवल शुरू थी वियो। मीरपुर ख़ास में 2 ॾींहनि जो मैंगो फेस्टिवल शुरू थी वियो। सिंधड़ी लंगड़े समेत मेवनि जे बादशाह जे अंबनि जे जिन्सनि जा मुख़्तलिफ़ स्टॉल आहिनि। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जी सदाउनि सां हज रुकननि जी शुरूआत। पाकिस्तान समेत सॼे दुनिया मां लखे हज पांधीअड़नि जी आमद। हज जो रुकन आज़म वक़ूफ़ अरफा लाइ पांधीअड़ अॼु मैदान अरफात में गॾु थींदा। जमशोरे में इंडस हाईवे ते हादसो। हिकु ॼणो फोत, हिकु ज़ख़्मी। कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि मीर हसन पैंवर ऐं आशिक ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि मां मीर हसन पैंवर लम्स इस्पताल में दमदमी हवाले कयो। वारसनि तरफ़ां इस्पताल इंतिज़ामिया ते ग़फ़लत जो इल्ज़ाम भञट रहा। ऐं ईद में बाक़ी 2 ॾींहं हुअण बावजूदि ख़रीदारी में तेज़ी न अची सघी। महांगाई सबबि बाज़ारूं वीरान। मालपुड़नि में जानवरनि जे अघनि ते वापारियुनि ऐं ख़रीदारनि में छिकाण। इस्लामकोट में उठनि जी पिड़ी क़ाइम। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा उठ ध्यान जो मर्कज़। ट्रांसपोर्टरनि भाड़नि में वॾे पैमाने ते इज़ाफ़ो करे छॾियो। ईद पंहिंजे प्यारनि सां मल्हाइण लाइ वेंदड़ मुसाफ़िर परेशान।